अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जे पारां बजट जे हिन ख़ुसूसी प्रोग्राम में मां आहियां मुंहिंजो मेज़बान फ़याज़ नाइच। नाज़रीन, वफ़ाक़ी हुकूमत तोड़े पंजाब ऐं सिंध हुकूमतुनि जा बजट पेश थी चुका आहिनि। असां उन मुख़्तलिफ़ बजटनि ते जेको अपडेट्स आहिनि उन जे हवाले सां मुख़्तलिफ़ जेके तजिज़े निगारनि जा स्टेक होल्डर्स जा जेके व्यू पॉइंट्स आहिनि उहे बि तव्हां ताईं पहुचाइण जो सिलसिलो मुसलसल जारी रखियो आहे। अॼोके प्रोग्राम में बजट ऐं पाकिस्तान जी इक़्तिसादी तरक़ी सां लाॻापियल हिकिड़ो अहम जेको मसइलो आहे जंहिंखे चयो पियो वञे त पाक चाइना इकनॉमिक कॉरिडोर, उन हवाले सां गुफ़्तगू कंदासूं। छाकाणि त चयो पियो वञे त पाकिस्तान जी तरक़ी जेका आहे उन जो तमामु वॾो हिकिड़ो दरवाज़ो खुलण वारो आहे जंहिंखे गेम चेंजर जो लफ़्ज़ ॾिनो पियो वञे ऐं उनखे मुख़्तलिफ़ नालनि सां जेको कयो पियो वञे। पाक चाइना इकनॉमिक कॉरिडोर हक़ीक़त में आहे छा ऐं उन मां पाकिस्तान कीअं फ़ाइदो वठी सघे थो, केतिरो वठी सघे थो, छा इहो मुकमिल तौर ते पाकिस्तान जे फ़ाइदे में आहे या उन जा के ॿिया मामला आहिनि, उन ते गुफ़्तगू कंदासूं ऐं या ख़ुदि उन खां फ़ाइदो वठण लाइ पाकिस्तान खे कहिड़े क़िस्म जे तयारियुनि जी ज़रूरत आहे उन ते गुफ़्तगू कंदासूं। 46 अरब रुपयनि जी जेका इन्वेस्टमेंट अचणी आहे पाकिस्तान में, जंहिंखे तमामु वॾी अचीवमेंट कराइणु पियो वञे, उन ते गुफ़्तगू कंदासूं। असांखे जेको प्रोग्राम में जॉइन कयो आहे अॻूणे वफ़ाक़ी सेक्रेटरी साईं फज़लुल्लाह कुरैशी साहब खे जन अचो त उन सां गुफ़्तगू कयो था। साईं अस्सलाम वालेकुम। कुरैशी साहब, पाक चाइना इकनॉमिक कॉरिडोर चवनि था गेम चेंजर आहे। इहे शयूं हुन सॼो पॉलिटिकल हिकिड़ी गिमिक में आउं चवंदो आहियां। छाकाणि जो इहे जॾहिं तव्हां अंग खरां तव्हांखे ॾींदुसि त तव्हां चवंदो त इहा जेका ॻाल्हि आहे सा इहा हिकिड़ो कहिड़ी पॉलिटिकल गेम आहे। अव्हांखे यादि हूंदो त जॾहिं ज़रदारी साहिबु माशाल्लाह सदर हुया त हुन चयो त मां हर 6 महीने चाइना वेंदुसि ऐं जेतिरो मूंखे यादि आहे को 6 दफ़ा खनि चाइना विया हुआ ऐं हुननि बि तक़रीबन कोई पहिरें धक्का 16 MOU साइन कया हुआ ऐं पोइ कुल 30-40 MOU उते बि साइन थिया हुया। उन में बि अहिड़े ई क़िस्म जा प्रोजेक्ट हुआ। पंहिंजो आबदी जेको हुनजो एडवाइज़र हुयो त पाण टीवीअ ते चयो त हे जेको पाक चाइना कॉरिडोर आहे सो त असांजी इजाद आहे। असां ज़रदारी साहिबु असां वियासीं, असां वञी उते इहो मुराद अली शाह बि सिंध बजट जी स्पीच में चयो त ऐं उहो जेको असां पाण हिनखे जेको आहे सो असां हिनखे इन्वेंट कयोसीं त हिन करे हरूभर त हिन ते प्ले अप कनि। बाबा सवाल आहे जेका तव्हां हिनखे इन्वेंट कयो त तव्हां 6 साल पावर में छा कयो? कुझु कोन्ह थियो न। माना ॿिन्ही तरफ़नि जेका असां रोलो हुयो न थी सघियो। इन खां अॻु में तव्हां थरकोल में चीन सां मुशरफ जे ज़माने में इंटरेक्ट कयो हो। अॼु ॾींहं ताईं चीन अञा ताईं थरकोल में डायरेक्ट कोन आयो आहे। छाकाणि एंग्रो वारनि जेको एग्रीमेंट कयो आहे सो चीन जे हुन सां कंसेट सां कयो अथऊं। ऐं हिन महिल ताईं जेको तव्हांजो टोटल पोर्टफोलियो लोन्स जो आहे, जेके लोन्स तव्हांजा हिन वक़्तु पाइपलाइन में आहिनि, माना कोई 60 अरब लोन, उन में चाइना जो कंट्रीब्यूशन सिर्फ़ु 6 अरब आहे। त हिस्टोरिकली चाइना जो असां सां अञा ताईं उहो इकोनॉमिक कोन्हे सिस्टम जेको असांजो अमेरिका सां आहे या वर्ल्ड बैंक सां आहे या जापान सां आहे या एशियन डेवलपमेंट बैंक सां आहे। छाकाणि चाइना जा पंहिंजा हिकिड़ा पैराडाइम्स आहिनि ऐं हुन में जेको चाइना जो सॼो प्रेशर इहो हूंदो आहे त हुनजी जेका कंपनीज़ जेके आहिनि तंहिंखे तव्हां फैसिलिटेट कयो त जीअं कंपनीज़ अचनि अॻिते। हिन में बि हुनजो जेको मतिलबु आहे सो आहे हिकिड़ो त पंहिंजा हू पाण तव्हांखे केतिरो एक्सप्लॉइट करे सघे तव्हांजा रिसोर्सिस, नंबर 1। ॿियो त हुनजी कंपनीज़ खे कहिड़ो एडवांटेज मिली सघे थो। हाणे जेको चवनि था हे त 36 अरब जेको आहे तंहिंमें जेको आहे तक़रीबन 46 अरब जी ॻाल्हि थी रही आहे, 46 अरब डॉलर, जंहिंमें 36 अरब डॉलर प्राइवेट कंपनीज़ जो हूंदो इन्वेस्टमेंट हुनजो। एनर्जी जे अलावा ॿियूं बि फील्ड्स आहिनि ऐं तव्हांखे ॿुधायां थो। एनर्जी त हिकिड़ो पार्ट आहे ऐं उन खां पोइ ऐं बाक़ी जेको आहे पब्लिक सेक्टर इन्वेस्टमेंट थींदी, कॾहिं थींदी, कीअं थींदी, कहिड़े शेप में थींदी, अञा ताईं बि को प्रोजेक्ट PC1 कोन्हनि ऐं MOU जेके साइन थिया आहिनि जंहिंजूं डिटेल्स कोन्हनि। जेकॾहिं कर्ज़ु ॾींदा त कहिड़े रेट ते ॾींदा, जेकॾहिं इन्वेस्टमेंट थींदी त कहिड़े कंडीशन्स ते थींदी, असांजो छा हिसो हूंदो, हुननि जो छा हिसो हूंदो, उन में 100 ॻाल्हियूं डिटरमिन करणियूं पवंदियूं। जेके तव्हां थरकोल वारे शमसुद्दीन को पुछो, ही टुक 2 years इन फाइनेंशियल क्लोज़िंग। हिकिड़ो प्रोजेक्ट जेको एग्रीमेंट थी चुको, साइन थी चुको, उन जी फाइनेंशियल क्लोज़ में हुनखे 2 साल लॻा। पहिरियों इनिशिएशन को 6 साल लॻा। त हाणे बि जेका तव्हां बि को बि हिन में को प्रोजेक्ट जेका तव्हां इनिशिएट कंदव इट विल टेक years। त इहो जेको चवणु आहे इहो जेको तव्हां जेका ॻाल्हि कई त गेम चेंजर थींदो, मां सम्झां थो काई गेम चेंजर कोन थींदो। इट विल बी बिज़नेस एज़ यूजुअल। बाक़ी जेतिरो केतिरो ॻाल्हि आहे त हिकिड़ो जेको हुनजो वॾे में वॾो इंट्रस्ट आहे सो आहे गवादर जी डेवलपमेंट। बेसिक जेको हिन में जेको बि जेकॾहिं ऐं गवादर जे डेवलपमेंट में तव्हांखे नेशनल ऐं इंटरनेशनल ॿई इम्प्लीकेशन ॾिसणी पवंदियूं। नेशनल इम्प्लीकेशन ईअं त जेकी बलूचिस्तान थी रहियो आहे
उन में तव्हां गवादर में केतिरे क़दुरु वञी सघंदव। छाकाणि तव्हांखे यादि हूंदो त गवादर जे मामले में ज़रदारी साहिब जे शुरू वारे दम हाइप क्रिएट थियो, जंहिंजे शौक़ में वञी पंहिंजो करोड़ा रुपए जी इन्वेस्टमेंट करे उते गवादर में वञी 5 स्टार होटल ठाही आहे अशवानी साहिब। उन होटल जो हाणे कोई हाल कोन्हे, छाकाणि माण्हू ई कोन्हनि, कुझु बि कोन्हे। उन हुतां गवादर में प्लाटिंग थी, तो मां बि प्लाट वरिता वञी, एॾो हिकिड़ो हाइप क्रिएट थियो। मां कोन वठी सघियुसि, मतिलबु त मां बि तूं मां माना राजन प्लाट वरिता, उहे प्लाट उते पिया रहा ऐं गवादर उते बीठो आहे जिते बीठो, सवाइ हिन जिते। त हाणे छा आहे जो गवादर खे हिननि खे इम्प्रूवमेंट करणी आहे, त उन लाइ हिननि जेको हिननि पाण जेको हिन महिल ताईं मूंखे को बि रिटन डॉक्यूमेंट ख़ासि हथु कोन आयो। मां प्लैनिंग कमीशन में वियुसि, हुन वटि वियुसि, मूंखे हिकिड़ो रुॻो अहसन इक़बाल जो हिकिड़ो अची वियो आहे, हिकिड़ो वॾी डिटेल हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस थी, उन जा डिटेल जेके मूं वटि रिकॉर्ड जी ॻाल्हि इहा आहे त हीअ शइ मूं वटि अवेलेबल आहे जेका 3 मई जे न्यूज़ में आई, त जेके जंहिंमें हुन डिटेल बयानु कया आहिनि, जेको हुन बयानु कया आहिनि, छा थींदो छा न थींदो। पर चाइना जे हिकिड़ो इहो तव्हां डिटेल ॿुधायो, मां हिकिड़ो जेको सुवालु कयां थो त असांजे हिसाब सां त उनजो छा इम्पोर्टेंस आहे या न आहे, पर सॼी दुनिया उनखे ॾिसे पई त इहो दरअसल चाइना जे इंट्रस्ट में आहे त उहो अचे, छाकाणि त चाइना जो जेको 80% ऑयल आहे उहो मिडल ईस्ट मां अचे थो ऐं उहो स्ट्रेट ऑफ मलाका जे थ्रू अचे थो ऐं उनजो डिस्टेंस जेको आहे उहो 9000 किलोमीटर खां वधीक थिए थो। ऐं जेकॾहिं हितां आयो पंहिंजो स्ट्रेट ऑफ हरमूज़ खां ऐं पंहिंजो हिते ग्वादर जे थ्रू उहो आयो त उहो डिस्टेंस घटिजी 1/3 थी वेंदो, जंहिंजे करे चवनि था त कॉस्ट ऑफ जेको आहे पंहिंजो बेनिफिट जेको आहे उहो हुननि खे तमामु में तव्हांखे इहो अंदाज़ो लॻाइणो पवंदो त तव्हां कहिड़े पॉइंट ते किथे था खणी वञो, छाकाणि जो चाइना जो जेको बिज़नेस जेको हब जेको आहे सो शंघाई ऐं बीजिंग आहिनि। शंघाई बीजिंग लाइ जेकर तव्हां चाइना पहुचो बि था, हितो तव्हां 2-2.5 किलोमीटर कर त उतो तव्हांखे 3.5 किलोमीटर ॿियो क्रॉस करिणो पवंदो न। मतिलबु सेंट्रल चाइना ताईं चवनि था 3626 ऐं पर जेकॾहिं असां पंहिंजो ही वेस्ट चाइना ताईं त उहो 2200, पर असांखे त वेस्ट चाइना मतिलबु ॾिसनि, वेस्ट चाइना हुनजो अंडर डेवलप्ड आहे, ठीकु आहे, पर जेकॾहिं सेंट्रल चाइना ताईं वञिणो आहे त बि 1/3 थी वेंदो। उहो डिपेंड करे थो त चाइना जी किथे डिमांड जेके कहिड़ो एरिया आहे जिते हुनखे आयल पहुचाए। इन करे हिन वक़्तु जेका ॻाल्हि थी रही आहे ट्रेड जी, बेसिकली अञा ऑयल पाइपलाइन जी या ऑयल जी ॻाल्हि अञा ताईं कोन्हे। ॻाल्हि इहा आहे त जिन शयुनि में इंट्रस्टेड आहे, जीअं मिसाल तौरु अफ्रीका में चाइना जा तमामु घणा जेके आहिनि ख़ुशूसनि मिनरल रिलेटेड कंट्रेक्ट्स आहिनि ऐं ॿियो हुननि जो जेका इम्पोर्ट एक्सपोर्ट जे ट्रेड आहे, त उन अफ्रीकन मार्केट जेको आहे सो हिनखे 10 ॾींहंनि में पहुची वेंदो अफ्रीकन मार्केट में चाइना जो सामान, अदरवाइज़ उनखे जेको महीनो लॻे थो पियो। त बेसिक अफ्रीका ऐं मिडल ईस्ट उन में चाइना जल्दी थो पहुचंदो। ॿियो जेको थींदो टेक्निकल जेको सिक्योरिटी लिहाज़ खां त इंडिया जेको आहे सो पंहिंजी हेजमनी इंडियन ओशन में क्रिएट करणु घुरे थो पियो ऐं उहो चाइना जे इंट्रस्ट में न आहे, छाकाणि चाइना ऐं जापान जो ऑयल जेको आहे 100% ऑयल जेको आहे जेको ईरान खां वञे थो या सऊदी या कुवैत या अबूधाबी खां निकिरे थो, उहो हिंदी समुंड क्रॉस करे सॼो पोइ चाइना वञे थो या जापान वञे थो पियो। इन करे जेको आहे सो चाइना चाहींदो त हिते पंहिंजो हिकिड़ो हुनखे कंट्रोल पॉइंट हुजे हिकिड़े इन साइड ते, ॿियो बर्मा में। हाणे ॾिसो त ताज़ो बर्मा में चाइना इंफ्रास्ट्रक्चर ॾिए थो, चाइना बर्मा खे एड ॾिए थो, चाइना बर्मा जा पोर्ट डेवलप करे थो ऐं डायरेक्ट हाणे चाइना जो बर्मा सां लिंक थी वियो आहे। एतिरे क़दुरु जेका ईंदड़ प्राइम मिनिस्टर सोकाल जेका थियण वारी आहे सुई किंग, त उहा माई बि उन वई आहे उन सां ॻाल्हाइण। त इहे ॻाल्हियूं जेके आहिनि से ऐं इहो जेको आहे सो इंडिया खे इन जी ॻाल्हि तकलीफ़ कोन्हे त असां वटि जेको डेवलपमेंट थिए या न थिए, इंडिया जो कोन्हे पंहिंजी हेजमनी जेका असां ख़तरे में आहे, छाकाणि चाइना हुननि जा घटि बंदि करे रहियो आहे। जेको हुन तरफ़ बर्मा में अची वियो, हेॾो गवादर में अची वियो, त ॿिन्ही पॉइंट्स ते चाइना जी डायरेक्ट इंटरेक्शन हूंदो, इहो आहे इंटरनेशनल। पर साॻे वक़्तु वरी जेको आहे हिंदुस्तान बि कयो आहे न त हुते वञी पंहिंजो श्रीलंका में वञी इंटरवेन कयो अथई, हाणे जेका गवर्नमेंट आहे श्रीलंका में अञा ताईं बि चाइना जो इंटरवेंशन आहे, पंहिंजो बांग्लादेश में बि वाजपेयी साहब इहा हर कंहिं लॻा पिया आहिनि, इहा पंहिंजी हिकिड़ी गवार आहे। वॾी ॻाल्हि इहा आहे त इंडिया जेको आहे सो बंदर अब्बास खे डेवलप थो करे पियो टू हैव अ ट्रेड विथ अफगानिस्तान ऐं हैव अ ट्रेड विथ जेका अफगानिस्तान जेके रूट हुनखे पाकिस्तान कोन थो ॾिए, इंडिया बंदर अब्बास डेवलप करे बंदर अब्बास को अफगानिस्तान वञणु घुरे थो। इहा हिकिड़ी इंटरनेशनल गेम आहे जंहिं ते आऊं वधीक उनखे छॾे करे पाण हलंदासीं त आहे छा। जेके हे ॻाल्हि कनि था इन जेको इन में छा थियणो आहे, त हिकिड़ा चवनि था अर्ली हार्वेस्ट प्रोजेक्ट्स आहिनि। अर्ली हार्वेस्ट माना जेके क्विक प्रोजेक्ट कंदा आहिनि ऐं उन्हनि में काफ़ी अर्ली हार्वेस्ट प्रोजेक्ट हिन साल पंहिंजे PSDP में प्रोवाइड कया आहिनि। हाणे जंहिंमें जेके बलूचिस्तान जे रिलेटेड जीअं तव्हांखे ॿुधायो त हिकिड़ो आहे गवादर ईस्ट वे एक्सप्रेस वे, माना गवादर जे चौगर ते गवादर खे मुख़्तलिफ़ पॉइंट्स को कनेक्ट कंदा त जेकॾहिं गवादर फ्री पोर्ट थिए थो या गवादर जेका ट्रैफिक पहुचे थी उनखे डिस्पर्सल ॾेई छॾनि, त उहो थींदो गवादर ईस्ट वे एक्सप्रेस वे, हिकिड़ो रोड आहे वॾो जेको विद गवादर एरिया में हूंदो। ॿियो थींदो न्यू गवादर इंटरनेशनल एयरपोर्ट,
उन लाइ 3 अरब रुपया रखिया विया आहिनि। गवादर ईस्ट बे लाइ बि 3.5 अरब रुपया रखिया विया आहिनि। तंहिंखां पोइ गवादर में सोशल सेक्टर्स प्रोजेक्ट जी उन्हनि जी डेवलपमेंट थींदी। इन खां पोइ 660 मेगावाट जो कोल बेस हिकिड़ो पावर हाउस ईंदो, तंहिंखां हिकिड़ो सोलर प्रोजेक्ट। इहे सभु गवादर जा प्रोजेक्ट। 3 बिलियन हिकिड़ा, 3 बिलियन ॿिया, ऐं टोटल गॾाए माना 7-8 बिलियन जो 7-8 बिलियन जो गवादर जो पैकेज जेको आहे 7-8 बिलियन जो पैकेज आहे गवादर जो, जंहिंमें इहे जंहिंमें सोशल सेक्टर्स तव्हांखे ॿुधाया मां, एनर्जी सेक्टर तव्हांखे मां ॿुधाया, पोर्ट डेवलपमेंट ॿुधाया मां, ऐं उते ऐं जेको रोड जेको थींदो इहो अलावा इन जा त जेके तव्हां कॉरिडोर चओ था, माना जेको असुलु रोड जेको गवादर ताईं वेंदो, उहो वरी ॿी शइ आहे गवादर जी विदिन गवादर खे डेवलप करणो, गवादर डेवलपमेंट to internationalize it and to have it international city as seaport जेको बि जेको चए। जंहिंखां पोइ आशवाणी जो होटल हलंदो, जेको पोइ आशवाणी जो होटल बलंदो, तुंहिंजा मुंहिंजा प्लाट जा अघ बि वधंदा। हाणे उनखे कनेक्ट करण लाइ झेड़ो हुयो जेको, त उनखे गवादर त थी वियो, उन डेवलपमेंट आइसोलेशन में थी वई। हाणे गवादर खे कनेक्ट किथां कजे, इन ते झेड़ो हुयो, जेके पॉलिटिकली झेड़ो हुयो। झेड़ो त कोन बहितर तरीक़ो इहो त असांजो सिंध वारो जेको रोड आहे खुज़दार, शहदाद कोट खुज़दार ताईं ठहियलु, खुज़दार खे वठी वञे हा, त इहो हिकिड़ो बिल्कुलु पीसफुल हिकिड़ी शइ ठही वञे हा, जेका असांजी हुकूमत बि कोन कई। माना पीपुल्स पार्टी हुकूमत 6 सालनि में कोन कई, उहो 20 सालनि खां इहो प्रोजेक्ट रोले में आहे। जॾहिं आउं वटि एडिशनल चीफ सेक्रेटरी डेवलपमेंट तॾहिं शहदाद कोट ताईं उनखे पहुचायो, शहदाद कोट क्रॉस करे खुज़दार वञी रहियो। उन ॻाल्हि खे थी विया 20 साल, त 20 साल में ताईं हे गवादर खे कनेक्ट कोन करे सघिया। इहा आहे सीरियसनेस अथॉरिटीज़ जी। दैट वॉज अ रेडीमेड कॉरिडोर, हलो न थियो, हाणे थियो झेड़ो। पठाणनि चयो त बाबा इहो मां असां वटो निकिरे, बलोचनि चयो त असां वटो निकिरे, पंजाब जा पंहिंजा डिज़ाइन्स आहे, सिंध वारा त वाइड़ा हुआ, उन्हनि जो त उन्हनि चयो त भई असांजो रोड इहो ठहे पियो, इन किताब कंप्लीट कयो। बहरहाल पोइ हिननि जॾहिं ऑल पार्टी कॉन्फ्रेंस कई, पोइ वॾी पॉलिटिसाइज़ेशन थी वई, पोइ हिननि चयो त असां हिकिड़ो वेस्टर्न रूट था खणूं पिया। हालांकि वेस्टर्न रूट जेको आहे सो सभु को इहो सवलो न आहे, उहो बि जेको आहे सो 2674 किलोमीटर आहे। हाणे वेस्टर्न रूट जेको अचे थो पियो सो थो थिए पेशावर, देरा इस्माइल खान, ज़ोब, कोयटा, गवादर, इहो इन पासे ॾों निकिरी वेंदो। ऐं पोइ उन में ॿिया लिंकेजिस आहिनि, मतिलबु तुर्बत, गवादर, खुज़दार, रते तोरो। ॿियो वरी जेको सेंट्रल रूट जेको थिए थो सो जेको मूं तव्हांखे ॿुधाए थो, तुर्बत, गवादर, खुज़दार, रते तोरो, ऐं तंहिंखां पोइ रते तेरो खां मिली करे इंडस हाईवे सां मिली वियो। त हे जेके तव्हांजा इहे जेके मुख़्तलिफ़ जेके अलाइनमेंट्स कमु रहियो आहे। ऐं टियों जेको लिक छिप में जेको पंजाब कमु करे पियो, जेको तव्हां उहो थींदो, उहो आहे ईस्टर्न कॉरिडोर। ईस्टर्न कॉरिडोर इहो आहे त जेको प्रेज़ेंट जेको आहे अलाइनमेंट के इनखे थाकोट आहे, थाकोट खां हे हवेलिया ताईं आणींदा। हवेलिया में ड्राई पोर्ट बि ठहे थो, हवेलिया में रेलवे जो हब बि ठहे थो। हवेलिया जेका इन पासे लास्ट रेलवे स्टेशन आहे, त हवेलिया थाकोट जी इम्प्रूवमेंट जे लाइ तमामु घणा पैसा रखियल आहिनि। थाकोट खां जेको असुल में मानसरा वञिणो आहे, हा, थाकोट हवेलिया जे विच में मानसरा आहे न, इहो रस्तो अचे थो न मथां, त सब स्टेशन तव्हां कोन ॿुधाए थो न, एंड पॉइंट त ॿुधाए त जेको प्रोजेक्ट जेको आहे सो थाकोट ऐं मानसरा, इस्लामाबाद, लाहौर, मुल्तान, विच में हवेलिया आहे जेको हेड क्वार्टर थींदो। हवेलिया खां पोइ तव्हां काॾे बि निकिरी वञो, पेशावर निकिरी वञो, इस्लामाबाद निकिरी वञो, हवेलिया ते जॾहिं तव्हां अचो था उतो तव्हां मूव था कयो पेशावर, ऐं पोइ जेको आहे सो DI खान पेशावर, इहो हिकिड़ो रूट इहो थो थी वञे जेको राइट हैंड हली वेंदो, जेको वेस्टर्न थींदो। ईस्टर्न इहो थींदो त तव्हां हवेलिया ते पहुची करे, इस्लामाबाद ते पहुची करे लाहौर पहुचो, लाहौर खां मुल्तान, सखर, कराची, ऐं कराची खां पोइ तव्हां वठी रोड हलिया वञो, या त ॿियो रोड तव्हां वठो कराची। इहो ईस्टर्न कॉरिडोर आहे। ईस्टर्न कॉरिडोर खे चवनि था त इहो ईस्टर्न कॉरिडोर अलॻि आहे, इहो KLM आहे, इहो CPEC न आहे, इहो KLM आहे, माना कराची, लाहौर, मुल्तान। इहो रोड हुनखे KLM था चवनि। जंहिंजे लाइ हुन पहिरियों पंहिंजो मुल्तान सखर जेको आहे, मुल्तान सखर जेको हुननि शुरू कयो आहे, ऐं उन जो तव्हांखे सभु इन्वेस्टमेंट, पहिरीं तव्हांखे खाको ॾेई वञे न सभु, त पोइ इन्वेस्टमेंट ते अचो था। त हाणे हिकिड़ो खाको इहो थो बणिजे त तव्हां अची मथां वेस्टर्न में खणी वञो, ज़ोब खां पेशावर, ज़ोब, कोयटा, जेको या त तव्हां सेंटर में खणो, माना पेशावर, पोइ DI खान मियांवाली, पोइ मियांवाली को क्रॉस करे, ऐं पोइ अॻिते तव्हां दरिया टपी करे पोइ हुन में पोइ तव्हां मियांवाली को पोइ ज़ोब वरी कोयटा, इहो बि हिकिड़ो रस्तो ठही सघे थो। ॿियो रस्तो आहे प्रेज़ेंट इंडस हाईवे, जेके तव्हां रतो दरे को खणो, रतो दरे को खणी करे रते को खुज़दार, तुर्बत को गवादर,
हाणे इहे टे रस्ता त इहे थी विया। चोथों जेको ईस्टर्न जेको आहे सो इहो आहे। हाणे इन में इहा जंग पे हलंदी ऐं जेका बि गवर्नमेंट ईंदी उहो कंहिं बि अलाइनमेंट ते, त इहो कॉरिडोर जो मसइलो हिते हल थी वेंदो। पर असल ॻाल्हि जेका आहे त कॉरिडोर हे ॾिसूं त उन में छा थो पसंदि करे, हर कॉरिडोर ते अलॻि अलॻि पंहिंजा प्रपोज़ल्स आहिनि। मिसाल तौरु जेकर तव्हां इंडिया जेको घणो ज़ोर आहे सो आहे मिनरल्स ते, जॻहि चाइना जेको आहे उनखे वॾो एपिटाइज़र आहे मिनरल्स जो, कलेक्टर शौक़ु अथसि या छा अथसि, दुनिया भर जा मिनरल चाइना इकट्ठा करे थो। त हर जॻह तव्हां हिन में जेको चवनि था त मिनरल प्रोसेसिंग ज़ोन थींदो हिकिड़ो बलूचिस्तान जो, उन में ख़ुशदार जंहिंमें क्रोमाइट ऐं एंटीमनी, चागी क्रोमाइट, किला सैफुल्ला एंटीमनी क्रोमाइट, सैंदक कापर गोल्ड माइंस, रेकोडिक गोल्ड। हाणे रेकोडिक रोड ते कोन्हे, पर इहो जेको हिनजो हिकिड़ो ख़ाको आहे ज़हन में त हे पाकिस्तान में स्कोप आहिनि जेका सर्वे कई आहे त किथे किथे इन्वेस्टमेंट कहिड़ी कहिड़ी फील्ड में थी सघे थी। पोइ पाक चाइना कॉरिडोर जे मार्फत ते या कंहिं ॿिए नमूने मार्फत ते। ऐं तंहिंखां पोइ इंडस्ट्रियल ज़ोन ऐं पार्क जेके चवनि था प्रपोज़ जेके सम्झ में अचनि था त गवादर में, ख़ुशदार में, उथल में, हब में, डेरा मुराद जमाली, हिते इंडस्ट्रियल पार्क। इहो थी वियो बलूचिस्तान जो चैप्टर, जंहिंमें मिनरल्स अची विया, रोड अची विया, इंडस्ट्रियल ज़ोन अची वियो ऐं गवादर जो पोर्ट अची वियो। तंहिंखां पोइ जेको आहे सो ख़ैबर पख्तूनख्वा में जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त थाकोट हवेली आहे, इहो मेजर पोर्शन ख़ैबर पख्तूनख्वा में अचे थो पियो। उन खां पोइ हवेलिया जो ड्राई पोर्ट आहे जिते जेकॾहिं हे, पर हवेलिया पंजाब में अची वियो, हवेलिया NWFP में आहे। इहो मां अञा ताईं इन ते क्लियर न आहियां। इफ़ यू आर तोखे पक आहे त आई विल से येस, पर मूंखे पक आहे त उते आहे, बस जिते बि आहे इहो न आहे त बॉर्डर ते आहे। हवेलिया जेको आहे सो हवेलिया में ईंदा, मूंखे फाइबर ऑप्टिक उतां हिकिड़ो हलंदो रहे जेके एडिशनल ॾींदा। ऐं जेको पोइ NWFP में हाइड्रो प्रोजेक्ट जो हिननि खे वॾो स्कोप आहे, जंहिंमें हुनजी नज़र आहे कंदा या चाइना अचे थो नथो अचे, इन्वेस्टमेंट थिए थी कोन थी थिए, पर इहा ॿी ॻाल्हि आहे। मतिलबु पोटेंशियल्स ते ॻाल्हायूं था, पोटेंशियल जेके शुरू सीपे खे एडवर्टाइज़ कनि था। मां ज़रूरु न आहे त मां या तूं कन्विंस हुजूं, पर वट देर सेइंग त उन में जेको आहे अहसन इक़बाल जेका सुकी किनारिया, मानसरा, सवात, चित्राल, बालाकोट, हिते सभिनी ते इहे गॾियल नंढा नंढा पावर हाउस आहिनि जेके 500 मेगावाट जा आहिनि। इहे जेको थर्मल जो प्रोजेक्ट टोटल 500 मेगावाट हिते इन्हनि ते नंढा नंढा न 100-150 मेगावाट, इहे वॾा डैम्स कोन आहिनि हिते, इहे रन ऑफ रिवर ते इहे जेके ठहंदा। वॾो जेको आहे भाषा आहे जेके हथु कोन थो लाए भाईजान, चई जैसे हाणे त भाषा जल्दी ठहे कोन थो करे न, कोई कोन थो खणे भाषा कोई कोन थो करे। दासू वर्ल्ड बैंक खणी छॾियो, दासू इज़ सिक्योर्ड, भाषा इज़ नॉट सिक्योर्ड। भाषा लाइ चाइना बि इनकार कयो, एशियन डेवलपमेंट बैंक बि इनकार कयो, अमेरिका बि इनकार कयो, वर्ल्ड बैंक बि इनकार कयो। इन करे भाषा जेको आहे न, असांजो सॼो इंट्रस्ट आहे भाषा सां, त भाषा ठहंदो त कालाबाग मां जान छुटंदी। त भाषा में जेकॾहिं चाइना सीरियस आहे, इफ आई वुड हैव बीन टॉकिंग टू चाइना त मां चवां त बाबा तूं गवादर ठाहे, पर मूंखे भाषा ठाहे ॾे। जॾहिं तूं डैम ठाहे थो तो टेक्नोलॉजी बि आहे ऐं तुंहिंजे इलाइक़े में आहे, तुंहिंजे हेॾे अचे थो, छाकाणि भाषा सां गॾु वरी ॿियूं इम्प्लीकेशन्स आहिनि। भाषा ठाहिण लाइ तव्हांखे 40-50 किलोमीटर जबलनि मां न सिर्फ़ु खणणो पवंदो कुराकोरम हाईवे, जंहिंजे लाइ अञा ताईं को कमु कोन थियो आहे। छाकाणि जो प्रैक्टिकली हालत इहा आहे त गुज़िरियल 10 सालनि खां वठी हू जेका लेक जेका किरी पई, जंहिंमें कुराकोरम हाईवे बंदि थियो, अताबाद लेक, उहा अञा ताईं अलाइनमेंट कोन ठही आहे। मां हिकिड़ो वक़फ़ो वठां थो, पोइ वरी इनखे वरी कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, सिलसिलो जारी आहे पंहिंजो गुफ़्तगू जो कुरैश साहब सां। पाक चाइना इकनॉमिक कॉरिडोर जा डिटेल्स तव्हां ॿुधो पिया त किथे किथे उहो रूट कीअं गुज़रंदो ऐं किथे किथे उहो पोटेंशियल्स आहिनि, इंडस्ट्रियल हब या को ॿिया मिनरल ऐं माइंस जे हवाले सां, या पंहिंजो जेको आहे KPK जे हवाले सां, जीअं असांखे ॿुधायो पिए त उते जेको आहे रन ऑफ द रिवर जेको आहे उहो पंहिंजो पावर प्रोजेक्ट्स ठही सघनि था। सिंध जे ऐं पंजाब जे हवाले सां बि असां साईं खां वधीक तफ़सील वठंदासीं, पर हिकिड़ो वक़फ़ो वठूं था, वक़फ़े खां पोइ मोटी जी गुफ़्तगू करते वधाईंदासीं। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं, गुफ़्तगू कयूं था पाक चाइना इकनॉमिक कॉरिडोर जे हवाले सां। साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिब सां गॾु आहे, छो त गुफ़्तगू करते वधायूं। जी साईं। हा साईं, त इहे तव्हां ॿ शयूं ॾिठियूं, हिकिड़ो रोड थियो ऐं जेको थाकोट वारो, ॿियो त हवेलिया में जेको बि इस्टेब्लिश थींदो, हब थींदो इस्टेब्लिश, इन खां पोइ इहे कमु, ऐं ॿियो जेको हुते साॻी वरी मिनरल ऐं इकोनॉमिक ज़ोन चवनि था NWFP में, या सॉरी ख़ैबर पख्तूनख्वा में, जंहिंमें दरगाही, नॉर्थ वज़ीरिस्तान, कुर्रम, चित्राल ऐं बेशम, हिते जेको आहे से छा थींदो, एंटीमनी
क्रोमाइट, कॉपर, आयरन, लीड, मार्बल। इंडस्ट्रियल ज़ोन पार्क्स जेके थींदा हतार जिते LED ठहियल आहे उनखे इम्प्रूव कंदा, अबेंडन थियल आहे। गडून में तव्हांखे यादि आहे एरिया, गडून, गाज़ी, देरा इस्माइल खान, जलोज़ई, नौशहरा, बन्नू, चित्राल, सॼो जहान हिननि पंहिंजे खाते में विझी छॾियो। सॼो पाक चाइना कॉरिडोर आहे। मूंखे जेको इन ते जेको अफ़सोस खिल इन ॻाल्हि ते अचे पई त भई वाट आर यू टॉकिंग अबाउट इट। इन खां पोइ हाणे इकोनॉमिक मिनरल ज़ोन वरी जेका अचो पंहिंजो गिलगित बल्तिस्तान में, उते तव्हां रोड ऑलरेडी आहे, इम्प्रूव थिए पियो रोड जेको ठाहिनि पिया, कुराकुरम हाईवे। पर हिते जेको मिनरल जो वॾो हिननि स्कोप ॾिठो आहे, जंहिंमें गिलगित ते दयामीर में आहे कॉपर, एंटीमनी, आयरन ओर, ऐं गिलगित में हर्बल मेडिसन्स, हैंडीक्राफ्ट ऐं वुड वग़ैरह। इहो दिस इज़ इन्वेस्टमेंट पैकेज एंड इंडस्ट्रियल डेवलपमेंट पैकेज फॉर द गिलगित बल्तिस्तान। हाणे अचूं था सिंध ते। सिंध में जेको हिननि जो आहे सो थरकोल ॻंढिनि था। हाणे की थरकोल CPEC को घणो अॻे जो आहे, पर दे मेक इट पार्ट ऑफ त CPEC में ॻाल्हि कनि था त थरकोल बि चवंदा सिंध खे ॾियो त पोइ थरकोल बि CPEC ॾिसंदो आहे। पोर्ट कासिम ते पावर हाउसिस अचनि था ॿ, ऐं पंहिंजो इम्पोर्टेड कोल ते हूंदा, इम्पोर्टेड कोल ते फ़िलहालु। पोइ जेको कल मियां साहिबु चई वियो आहे त असां हिनखे थरकोल ते खणंदासीं आइडो। तंहिंखां पोइ LNG पाइपलाइन बि चवनि था इन जो हिसो थींदो जेको असां कंदासीं। इन खां पोइ LNG ते त पावर प्रोजेक्ट जो कल्ह ऐलान कयो आहे शहबाज शरीफ़ साहिब पंहिंजे, उहो त पंहिंजो उते पैसा विझी बि छॾिया अथई। उहो फेडरल ADP में ॾिसंदासीं त हुन त वॾो इलीगल कमु कयो, इरेग्युलर कमु कयो आहे। असांजी जेका असां नलाइकी आहे हुन में असां हुनखे अलो कयो आहे। ये जब असम में साईं वियो नेशनल इकोनॉमिक काउंसिल में, पोइ हुते को सो कामयाबु कोन थी सघे, दे कुडंट कैरी देयर पॉइंट। इट्स अनकॉन्स्टिट्यूशनल, इट इज़ अगेंस्ट द पॉलिसी त तव्हां LNG जा प्रोजेक्ट पंजाब में विझो ऐं उनखे फेडरल गवर्नमेंट फंड करे। ऐं अॻे ॾिसो इहे ॿ वाहिद प्रोजेक्ट जनरेशन जा प्रोजेक्ट आहिनि। जनरेशन एज़ पर पॉलिसी इज़ द विथ प्राइवेट सेक्टर। तव्हांजो वर्ल्ड बैंक सां एग्रीमेंट साइन थियल आहिनि त असां जनरेशन में को बि पब्लिक सेक्टर में कोन आणींदासीं। थर्मल हाइडल लाइ तव्हां भले पैसा विझो, हे थर्मल ॿई आणनि था पिया LNG ते, ऐं ॿई जेके से पंजाब में था अचनि पिया, ॿई पंजाब जी प्राइवेट कंपनियूं थियूं कनि पई। ॿिन्ही खे जेको आहे पैसा फेडरल गवर्नमेंट फंड करे पई, ऐं 45 अरब रुपया 45 हिकु साल में। ओके, त इहे करे तंहिंखां पोइ थर में जेको सिंध में जेको वरी इहे चवनि था त पंहिंजो इंडस्ट्रियल पार्क ठहंदा एज़ यूजुअल, सखर, लाड़काणो, कराची, बिन कासिम, ख़ैरपुर वग़ैरह। त सिंध जो सवाइ इन जे त जेको लाहौर, मुल्तान, सखर, कराची ईंदो उन में आहे चांस आहे त उहो असांखे खणी जेका तव्हां उनखे पाक चाइना कॉरिडोर कंसीडर करो था। पर उन में बि जेको हिन जो लूक वार्म एटीट्यूड आहे, बेसिकली इन जो की जेका थिक ॻाल्हि हुई सा ही कराची हैदराबाद, उन लाइ पैसा कोन्हनि, उन लाइ सिर्फ़ु हिन 5 करोड़ रुपया रखिया आहिनि। बाक़ी जेके ॿियनि लाइ इन्वेस्टमेंट ते अचूं था त मां तव्हांखे ॿुधायां त ॿी इन्वेस्टमेंट कहिड़ी आहे। त सिंध में हिननि इहो ॾेखारियो आहे त भई ठीकु आहे, ठटा में हिकिड़ो पावर हाउस रहंदो ऐं पंहिंजो LNG जेका लाइन ईंदी, ऐं 2 पावर हाउस पोर्ट कासिम ते लॻंदा, चाइनीज़ असिस्टेंट सां, मतिलबु वाट एवर चाइनीज़ असिस्टेंट भले उहा जेका इन मली वेंदी। हाणे पंजाब में जेको आहे चवनि था त एनर्जी प्रोजेक्ट जेके कल्ह हिन ऐलान कयो आहे, साहिवाल में कोल ते लॻंदो, भावलपुर में सोलर 100 जो लॻो आहे, 900 जो ॿियो लॻंदो। ट्रांसमिशन लाइन्स थींदियूं, छाकाणि इहो पावर ते जेको ठहे थो, जेको ठहंदो उनखे उहो ट्रांसमिशन लाइन वरी असांजे खाते में विझनि था। हिकु मटियारी विल बि द हब, त मटियारी को नॉर्थ में बि वेंदो पावर, साउथ में बि वेंदो पावर। जेको बिन कासिम में पावर ठहंदो या थर में पावर ठहंदो, मटियारी ते जंक्शन थींदी, मटियारी को पावर मथे वेंदो। त उहो मटियारी वारी जेको ट्रांसमिशन लाइन सिस्टम आहे, उहा इन्वेस्टमेंट सिंध में तव्हां काउंट करे सघो था। अपग्रेड कंदा, उहो अपग्रेड थी न्यू सिस्टम, सॼो ट्रांसमिशन सिस्टम डेवलप थींदो। वेठे हब आहे मटियारी, जीअं अॻे जामशोर हिकिड़ो हब हुयो, हाणे मटियारी खां हब था डिक्लेयर कनि। हाणे इन खां पोइ हिते हाणे अची वियासीं असां पंजाब में। हाणे पंजाब में जेके एनर्जी प्रोजेक्ट मूं तव्हांखे ॿुधाया, कोल जा ॿुधायामांव, साहिवाल, ॿियो जेका आहे जेका ऑरेंज लाइन चवनि था हिसो न आहे हुनजो, पर मे नॉट बी, जेका उते मेट्रो ठाहे थो उते साॻे मिनरल में, उते साल्ट, एंटीमनी, आयरन और इहो चिन्यूट में कुझु रहंदा आहिनि। तंहिंखां पोइ इंडस्ट्रियल इकोनॉमिक ज़ोन सियालकोट इम्प्रूव कंदो आहे, मुल्तान, गुजरांवाला, लाहौर, ख़ैर मतिलबु त इहे मां हिनखे चवंदो दिस इज़ नॉट सीरियसनेस। अवां फोकल कंहिं ॻाल्हि ते करे ई कोन, सॼे जहान जूं ॻाल्हियूं तव्हां कयो था पिया। तव्हां माण्हू खे चरियो था सम्झो, पाण चरिया आहियो। एपिटाइज़र ॾिसो, पंहिंजो एपिटाइज़र तव्हां छा था हज़म करे सघो। हर माण्हू जो पंहिंजो हाज़मो हूंदो आहे न, गुजी हूंदी आहे न। अव्हां जी गुजीअ में तव्हां गुज़िरियल जॾहिं को पाकिस्तान ठहियो आहे, कुल तव्हां हिन महिल ताईं
वधि में वधि $100 अरब खया आहिनि, जंहिंमें 40 अरब मोटाया अथव, 60 तव्हांजे ॻिचीअ में। माना तव्हांजो एपिटाइज़र $1 अरब $2 अरब $2.5 को आहे कोन। तव्हां ॻाल्हि था कयो $46 अरब जी 2 सालनि में 3 सालनि में 4 सालनि में। इट्स नॉट ईज़ी मनी। पर 2030 ताईं जो सॼो जेको सम्झो सॼो जेको आहे 2030 साईं कहिड़ी ॻाल्हि था कयो अथव। हे त अर्ली हार्वेस्ट एॾा ॿुधाईंदा त 2030 त तुंहिंजा परे पियो आहे न। चवण लाइ तव्हां कुझु बि चई सघो, पर मूंखे जेको जीअं हाणे ॾिसो सभु हिन में ॿ ॻाल्हियूं आहिनि न। हा, हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे त इहो हिकिड़ो रूट ठहंदो जेको चाइना जे इंट्रस्ट में आहे, त हिकिड़ो रस्तो हुजे जेको उतां खां उहो सामान खणी पंहिंजो गवादर पहुचा। बसि इहो दिस इज़ द की आहे, गवादर डेवलप। ठीकु आहे न, आहे इहो जेकर थी वियो 2 सालनि में त दैट विल बी ठीकु आहे न। हाणे उनखां पोइ अचे थो पाकिस्तान उन मां उन रस्ते मां उन कॉरिडोर मां छा वठी सघे थो। हिकिड़ो त इहो जेको तफ़सील अहसन इक़बाल साहब पंहिंजी जेको हुन में ॿुधाइनि, जंहिंजा तव्हां बि उनखे कोट कंदे डिटेल ॿुधाइनि त बलोचिस्तान में छा थींदो, KPK में छा थींदो, पंजाब में छा थींदो, सिंध में छा थींदो। इहो त हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, छाकाणि त मां पढ़ियो पए त इन्वेस्टमेंट जे हवाले सां जेके चाइनीज़ कंपनियूं आहिनि IPPs, उहे जेको आहे उहो इन्हनि मुतालबो कयो आहे त हीअ जेका सॉवरन गारंटी आहे सरकार जी, उनजे बजाए जेको आहे रिवॉल्विंग लेटर ऑफ क्रेडिट फ्रॉम द खपे, उहो बैंकूं ॾियण लाइ तयारु न आहिनि। हिकिड़ो उहो मां टेक्निकली पढ़ियो पिया, हाणे उन ते वधीक तव्हां रोशनी विझो। आउं कोन चवंदो ॾिसो, सॉवरन गारंटी इज़ मोर इम्पोर्टेंट देन द बैंक गारंटी। जेके बैंक तव्हांजी ॾेवाले में वञी सघे थी पई, मुल्क ॾेवाले में कोन वेंदो आहे। जेके IPP जेके सर्वाइव थिया आहिनि या IPP जेको पैसो कमायो आहे, इन बेसिस ते कमु थियो, सॉवरन गारंटीज़ हुयूं उनखे। हिनखे हर क़िस्म जी गारंटी जेको इवन हिन में जेको थरकोल में डिले इन करे बि थी जो हिनखे सॉवरन गारंटी गवर्नमेंट ॾियण लाइ तयारु न थी। पीपुल्स पार्टी हुकूमत पीपुल्स पार्टी हुकूमत बि न पई मिले त तॾहिं त हिनखे सॉवरन गारंटी इज़ मोर इम्पोर्टेंट। सॉवरन गारंटी इज़ वेरी डिफिकल्ट थिंग। ऐं सॉवरन गारंटीअ ते रिस्ट्रिक्शन्स हुयूं IMF जूं बि, ॿियनि जूं। छाकाणि सॉवरन गारंटी इन वे यू आर क्रिएटिंग लाइबिलिटी। ऐं हर मुल्क जी पंहिंजी कैपेसिटी। IMF चवंदो तव्हां सॼे जहान खे सॉवरन गारंटी ॾे, लाइबिलिटी करे ॾेवाले में वेंदो, सुभाणे असांजे दर ते बीठा हूंदो। तंहिंजे करे सॉवरन गारंटीअ जा पंहिंजा इशूज़ आहिनि, पर इहो अपार्ट एट। पर हाणे अचूं था त गवर्नमेंट हिन में छा थी ॾियणु घुरे पई। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त इहे जेको थींदो, त हाणे जेको पंजाब में जेको आहे सो जेकर तव्हां DI खान वारो जेको नॉर्थ कॉरिडोर जेके चऊं था, जेको DI खान ताईं वेंदो ऐं हिन खां अॻिते वेंदा, त उन में जेको आहे सो 10 अरब रुपया फ़िलहालु रखिया अथऊं। इहो जेको पंजाब में जेका इन्वेस्टमेंट आहे 10 अरब रुपया जेका इन लाइ रखियल आहिनि। इन खां पोइ गवादर, रतोदेरो, खुशदार, शहदाद कोट, बलूचिस्तान में जेको इहे जेके बलूचिस्तान जी जेका इन्वेस्टमेंट जेका आहे सा हिते तक़रीबन जेका आहे सा हिन में रोडनि में 7.5 अरब बलूचिस्तान जे लाइ। माना जेके ग्वादर वारा कटे करे ॿिया रोड जेके रोड बलूचिस्तान जा। इन खां पोइ DI खान ऐं मुगल कोट जो माना आई एम गोइंग टू नाउ NWFP। DI खान, मुगल कोट ऐं लैंड एक्विजिशन, वेस्ट अलाइनमेंट जेको हिनखे ॾिनो अथऊं चाबो, त वेस्ट अलाइनमेंट आणियूं था पिया, फलाणे कंढ कढी कंढंदासीं 10 अरब, उन लाइ माना 12 अरब जेका आहे सा NWFP जा। ठीकु आहे न। त इहा इन्वेस्टमेंट अहिड़े नमूने थी वञे पई। तंहिंखां पोइ जेको सेंट्रल कॉरिडोर जेको पंजाब वारो आहे, इन ते जेका आहिनि से काफ़ी पैसा रखियल आहिनि इन ते। जेकर तव्हां हिनखे लाहौर मुल्तान वारो बि ॻंढे छॾियो त इहे ते कोई सम्झो त 50-60 अरब रुपया थी वेंदा। मेजर त इन्वेस्टमेंट उते थी वञे पई। चवण में तव्हां पाक चाइना कॉरिडोर में तव्हां होॾे था ॾियो, होॾे था ॾियो, पर असुलु जेका रोडनि जी इन्वेस्टमेंट हिते थी वञे पई। छाकाणि कुल जेको CPEC जो जेको आहे, जेको क्वांटम जेको हिन साल रखियो अथऊं फेडरल PSDP में, जेको CPEC जे नाले में, ठीकु आहे न, इन में जेको आहे कुल 58 अरब आहिनि। 58 अरब रुपया CPEC लाइ रखिया दुरुस्त कजो। मूंखे जेका अंडरस्टैंडिंग आहे त तय इहो थियल आहे त 10% जेको आहे उहो गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जेको आहे इन्वेस्ट कंदी, 90% जेको आहे उहो गवर्नमेंट ऑफ चाइना हिननि खे लोन जी सूरत में ॾींदी, उतां इन्वेस्ट थींदो। 10% आहे। ॾिसो न 700 अरब जो तव्हांजो PSDP आहे न, हे 700 अरब जो PSDP आहे न, हिन में तव्हांजो 10 त रखियो न पंहिंजो, तव्हांजो त सम्झो त 58 अरब रखिया अथऊं, ॿियो छा कनि, पाकिस्तान त रखियो न पंहिंजो। हाणे उते चाइना किथे थो अचे, चाइना कोन थो अचे, केतिरो थो अचे। इन में जेकर तव्हां हवेलियां खे काउंट कयो था पिया NWFP में, तव्हां मां नथो कयां, तव्हां जेकॾहिं काउंट मां नथो कयां, मां चवां थो पंजाब न, जेके NWFP हवेलिया आहे त पोइ NW इन्वेस्टमेंट थींदी 39-40 अरब रुपया।
पर जेका हवेली आहे पंजाब में आहे त उहो पंजाब जी वधी वेंदी। बलूचिस्तान 7.5 अरब, सिंध 1 अरब। पर ग्वादर वारो मिलाए त बलूचिस्तान पंजाब 14-15 अरब थी वेंदो साईं। हा गवादर, हे मां फ़िलहाल तव्हांखे रोडनि जी थो ॿुधायां न, गवादर ते इन खां पोइ जेका तव्हां अचो था पिया हेॾे हुन ते सिंध में सेक्टर वाइज, सिंध में त हाणे पोइ इहो रोडनि जे हिसाब सां NH जे हिसाब सां त रुॻो एतिरी थी बीहे इहो पई। सखर वारो जेको सखर वारो हिकिड़ो जेको रोड आहे, बाक़ी जेकर तव्हां के LM खे खणो था त उन में जेके आहिनि से 60 अरब पंजाब जा आहिनि ऐं 15 अरब जेके आहिनि 16 अरब सिंध में आहिनि। सखर, मुल्तान ऐं सखर हैदराबाद, इहे जेके आहिनि से लाहौर मोटर कराची जो हिसो आहिनि। पर इन लॻो 15 में रखियल आहिनि ऐं पंजाब में जेके 2 हिसा आहिनि, लाहौर को ऑनवर्ड्स ऐं मुल्तान को सखर, उते 60 अरब रखियल आहिनि। त मेजर बेनिफिशरी वरी बि फिरी घिरी जेको आहे सो ॻाल्हि वञी पंजाब ते थी बीहे पई। मिनिस्ट्री वाइज़ जेका तव्हां ॾिसंदव त इंटीरियर मिनिस्ट्रीअ बि इन खाते में पैसा घुरिया आहिनि 3.5 अरब त असां सिक्योरिटीअ लाइ, रेज़िंग 22 एडिशनल विंग्स ऑफ CAF ऐं रेज़िंग 6 एडिशनल विंग ऑफ CAF फॉर स्पेशल सिक्योरिटी डेवलपमेंट फॉर चाइनीज़, 3.5 अरब घुरिया आहिनि। पर हू त चयूं पिया त मिलिट्री जेका पंहिंजो न, इहो स्पेशल फोर्स रेज़ कंदा, मिलिट्री कोन थी। 3.5 अरब रुपया रखिया आहिनि मिनिस्ट्री इंटीरियर। इन खां पोइ जेको आहे सो प्लैनिंग कमीशन पंहिंजे लाइ कुझु पैसा रखिया आहिनि। पोर्ट एंड शिपिंग मिनिस्ट्री इन लाइ जेके आहिनि से 6 अरब रुपया रखिया आहिनि, जेके जंहिंमें तव्हांखे मूं ॿुधायो त गवादर जा ब्रेक वाटर थींदो, गवादर जो सैनिटेशन, गवादर जी पाक चाइना वोकेशनल ट्रेनिंग सेंटर, फलाणा ढिमका, त इहो पोर्ट एंड शिपिंग मिनिस्ट्री में 6-7 अरब रखिया अथऊं। त हाणे जेको जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त पंजाब जेके रोडनि जा जेके आहिनि से जेके पैसा जेके आहिनि से इहे थी विया ऐं इन में चाइनी लोन बि शामिल आहे। त कुल जेको CPEC जो फॉरेन एड मिलाए जेको बीहंदो सो बीहंदो 149 अरब हिन बजट में 149 अरब। हाणे जीअं रेलवे जा 2 अरब 3 अरब जेके आहिनि से एविएशन जा, NH जा 58 अरब, इंटीरियर डिवीजन जा, पोर्ट एंड शिपिंग जी आहे। त ऐं तंहिंखां पोइ इहो जेको आहे सो ऐं तंहिंखां लाहौर मुल्तान जा 73 अरब ऐं 75 अरब मिलाए कुल 150 अरब थींदा। इहो त सॼो सेक्टरल डिस्ट्रीब्यूशन ऐं प्रोजेक्ट्स जो। हाणे रेलवे में जेकी बि कंदा उन में पोइ जेका स्टडी आहे, को हवेलियुनि जी स्टडी आहे, पोर्ट कासिम आहे, कुझु आउटसाइड PSDP थींदा। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त ट्रांसमिशन लाइन जेका थींदी मटियारे वारी IDP जो हिसो कोन्हे, इहा 700 अरब को ॿाहिरि आहे। इहा 4800 जी थी ट्रांसमिशन लाइन। पोइ उहा किथां ईंदा पैसा? इहे जेके पैसा से पंहिंजो ट्रांसमिशन कंपनी पाण भर, जेको वापदा जो जेको प्रोग्राम आहे, अच्छा, सो पब्लिक सेक्टर में थोरो थींदो आहे ऐं फॉरेन एड थींदो आहे, बाक़ी वापदा पाण कंदी आहे। उन में पंहिंजो सेल्फ फाइनेंसिंग 4800। हाणे ॿियो जेको हुयो पंहिंजो जीअं पाण चयोसीं त हीअ त थींदो जेको हीअ असांजा इनिशिएटिव्स आहिनि, त उन कॉरिडोर वारी जेका रोड आहे उन सां असां पाण खे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे कंढियूं ऐं उहो पार कयूं। जीअं तव्हां चओ त असांजो एपेटाइट तमामु नंढो आहे या शायदि असां एॾा प्रोजेक्ट सभु करे सघूं या न करे सघूं। पर ॿियो जेको चयो थो वञे त भई पाकिस्तान हिन मां फ़ाइदो वठी सघे थो, उहो माना मिनिमम में मिनिमम पाकिस्तान जो जेकॾहिं चवनि था फ़ाइदो वठे पाकिस्तान, त भई हीउ जेको एॾो वॾो लंबो कॉरिडोर थींदो उन मां जेको आहे मुख़्तलिफ़ जेको आहे पंहिंजो ट्रांसपोर्टेशन जेका थींदी आहे होंॾे, उते जेको टोल टैक्सिस जे सूरत में जेको आहे पाकिस्तान जेको आहे उतां कलेक्शन्स कंदो। पीनट्स ॾिसो ॻाल्हि ॿुधो, इहो जेको ख़्वाबु आहे मियां साहिब जो, जॾहिं मोटर पर साईं हाणे त पीपल्स पार्टी जे थो ख़्वाबु ज़रदारी साहिब जो, सम्झो साईं। हाणे इहे ॾिसो, हाणे गुज़ारिश आहे, जॾहिं मोटरवे जी जस्टिफिकेशन मियां साहिब जंहिं लोन पे खयों कोरिया खां, उन वक़्तु आउं त एक्ट सर्विस ॾिस न, त जेके एतिराज़ हो इन ते वॾा एतिराज़ आहे, वॾो जहिड़ो हुयो इन ॻाल्हि ते। त हिन चयो त असां मोटरवे जे पैसा पाण कढंदासीं, हिते तव्हां वारी ॻाल्हि त इंडस्ट्रियल 4 इंडस्ट्रियल स्टेट्स थींदियूं। सईद कुरैशीअ खे हिननि एडवाइज़र करे रखियो त हिते इंडस्ट्रियल स्टेट ठहंदियूं ऐं हिते वॾी आबादियूं थींदियूं ऐं इहे मोटरवे जा पैसा असां पाण कढंदासीं। अॼु ताईं मोटरवे जा पैसा कोन निकिता आहिनि। मोटरवे ते अॼु बि सब्सिडी ॾिए थी गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान। घणा साल थी विया? 20 साल थी विया। हिकिड़ो प्रोजेक्ट जंहिंजो हिननि चयो त सेल्फ फाइनेंसिंग थींदो, हे थींदो, हो थींदो, इकोनॉमिक ग्रोथ थींदी ऐं हे मिली वेंदो, त इहे ॻाल्हियूं एॾियूं सवलियूं कोन थींदियूं। इन लाइ ॾिसो तव्हां नेशनल एटमॉस्फेयर त पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, जेका तव्हांखे इन्वेस्टमेंट करणी आहे, रेकॉर्डिक तव्हां छो छॾे ॾिनो? रेकॉर्डिक वॉज प्रूवन रिजर्व्स, गोल्ड रिजर्व्स। छा थियो? इंटरनेशनल गेम चओ या छा बि चओ,
चिलीअ सां थियो, ऑस्ट्रेलिया सां थियो, इंटरनेशनल कोर्ट में तव्हां वियो, रेकॉर्डिक वॉज गोल्ड थिंग, छॾे ॾियो। कापर गोल्ड सिल्वर माइंसूं इन खां अॻु में ॿियूं जेके जेके पंहिंजो बलूचिस्तान वारियूं, तव्हां उते कमु करे पोइ उन हिकु कम खे अधु में तव्हां रोले छॾियो। देयर आर सर्टेन अदर फैक्टर्स। इन करे असां जेके हंबोशियूं हणूं था या दोल वॼायूं था, कमु कोन था कयूं पिया, ऐं माण्हुनि खे हिकिड़े हाइप में क्रिएट करे माण्हुनि खे 60 सालनि खां बेवकूफ़ बणाईंदा था अचूं पिया। ऐं हिकिड़ो जेको हल्को आहे पंहिंजो सियासतदाननि जो जेको पंहिंजो गेन करे रहियो आहे, बाक़ी तव्हां सॼी पावर्टी ॾे मरी रहिया आहियो। यू आर गोइंग टू, मां चवां थो जेके तव्हांखे मां डेटा ॾियां त जेकी थी रहियो आहे उहो हिकिड़ी ॻाल्हि हिकिड़ी ॻाल्हि आहे त हिकिड़े जेको ख़्वाब ॾिसण लाइ ख़्वाब ते न को टैक्स 149 अरब रुपयनि जी इन्वेस्टमेंट पाक चाइना इकोनॉमिक कॉरिडोर ऐं उनजे पंहिंजो मुख़्तलिफ़ जेके विंग्स उन मां लॻे थो त हुकूमत इन मामले में सीरियस आहे। हिकिड़े साल जे अंदरि हुकूमत सीरियस इन करे आहे जो घणे में घणी 80% इन में इन्वेस्टमेंट पंजाब में थी अचे पई। हुकूमत इन करे सीरियस आहे। अच्छा, अदरवाइज़ तव्हांखे पंजाब में इन्वेस्टमेंट करण लाइ 100 क्वेश्चन्स थींदा त हाउ यू आर पुटिंग अप ॿिनि रोडनि लाइ तव्हां पंजाब में 60 अरब कीअं था रखो पिया, ऐं कीअं था तव्हां सॼो इहो कुझु जो बेस पंजाब आहे। अमां गेम सम्झूं ई कोन था सघो पिया, छाकाणि जो तव्हांजा माण्हू आहिनि ई कोन जेके तव्हांजी गेम सम्झाइनि तव्हांखे। त वरी हिकिड़ो फीडर सेक्रेटरी कोन्हे हिन सॼे डिसीजन मेकिंग में, हिकिड़ो मिनिस्टर तव्हांजो सिंधी कोन्हे हिते मीटिंग में, CCI में इशू डिस्कस कोन थिया आहिनि। अवां जी सिंध गवर्नमेंट करे हिन जी कोई सम्झण जी कोशिशि कोन कई आहे। त व्हाट इज़ गेम गोइंग ऑन? हे फेडरेशन साहब, हिन में सभिनी जो हक़ आहे। तव्हांखे चांद पाक कॉरिडोर जे हवाले कॾहिं ॿिए कॉरिडोर जे हवाले सॼा पैसा खणी वेंदा, तव्हां हिन जी एनालिसिस करे ॾिसो व्हाट इज़ कमिंग टू यू, व्हाट इज़ गोइंग टू एवरी अदर प्रोविंसिस। तव्हां कहिड़ी पिया ॻाल्हि कयो? ऐं सेनेट में तव्हांजी मेजॉरिटी आहे, अवां सेनेट में इशू रेज़ कोन था करे सघो पिया, तव्हां माण्हू कोन्हे जेको तव्हांजी ॻाल्हि तव्हांखे सम्झाए सघनि। त व्हाट इज़ गोइंग टू हैपन? उहो त वरी पंहिंजो असांजी जेका आहे पॉलिसी आहे न पंहिंजो रिकन्सिलेशन जी, न रिकन्सिलेशन व्हाट कॉस्ट? आउं चवंदो रिकन्सिलेशन भले कयो, रिकन्सिलेशन करे त सिंधी माण्हू जो तव्हां हाणे घर ॿार टपड़ विकिणो, उहो भले बुख में मरनि, मेल न्यूट्रिशन थी थिए, तव्हांखे न कणक जा पैसा मिलनि, न कपास जा पैसा मिलनि, न चांवरनि जा पैसा मिलनि। अवांजी किथे वञी पॉवर्टी लाइन बीठी आहे? तव्हां सर्वे त कराए ॾिसो न। सिंध वाहिद सूबो आहे जंहिंजी प्राइमरी एजुकेशन इंटेक डाउन अची रही आहे। इन्वेस्टमेंट मेकिंग ऑल सॉर्ट ऑफ इन्वेस्टमेंट, ऐं तव्हांजो अञा ताईं मसइलनि में जानी कोन था तव्हां छॾंदा। बेसिक मसइला तव्हां वटि कोन्हनि, तव्हां बेसिक फैसिलिटीज़ कोन्हनि तव्हांजे शहरनि में। प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो, ऐं तव्हां पाक चाइना कॉरिडोर जी ॻाल्हि, पाक चाइना कॉरिडोर ते तव्हां असांखे तफ़सीली इनपुट ॾिनो, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, गुफ़्तगू तां ॿुधी कुरैशी साहब, पाक इकोनॉमिक कॉरिडोर छा आहे, किथे किथे कहिड़ा प्रोजेक्ट्स जेके आहिनि उहे कंसीडर कया पिया वञनि, ऐं उनमें हुकूमत जी इन्वेस्टमेंट हिन साल जी केतिरी आई आहे। जीअं कुरैशी साहब चयो पिया वाइंड अप में त वधि में वधि इन्वेस्टमेंट पंजाब जे अंदरि थिए पई, ऐं सिंध में बिल्कुलु हिकिड़ी ॼण चओ त हिकिड़ो निगलेक्टेड पोज़ीशन आहिनि जेका जेको PSDP 700 अरब रुपयनि जी जेका हिन साल अनाउंस थी आहे। बहरहाल सिंध हुकूमत छो न कयो आहे, इहो वरी हिकिड़ो ॿियो सुवालु आहे जंहिं ते यकीनी तौर ते सिंध हुकूमत जे उन्हनि वास्तेदारनि खां बि असां ज़रूरु कोशिशि करे उन्हनि खां इनपुट वठंदासीं, उन्हनि जो व्यू पॉइंट छा आहे। बहरहाल अॼोके प्रोग्राम में तव्हां खां वठूं था इजाज़त, सदाईं गॾु।